अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद कयां थो सभु ख़ैर ख़ैरियत हूंदव ऐं ख़ुशि हूंदव। दोस्तों, हे टे सॉन्ग आया आहिनि जेके ॾाढा वायरल था वञनि ऐं जेको आहे त हिननि मां तव्हां फ़ैसिलो कयो त कहिड़ो सॉन्ग बहितरु आहे, कहिड़ो भलो आहे। हिकिड़ो त आयो आहे नओं वायरल अॼुकल्ह असगर खोसो साहिब जो, जेको आहे त रिवो में आना जाना बैठ के आना, ख़बर न आहे त कहिड़ो आहे, ॾिसो। ऐं ॿियो सॉन्ग जेको आहे त उमराणी इन जो उमराणीअ जो आयो आहे, गुलाम हुसैन उमराणीअ जो, उहो बि ॾिसो। ऐं टियों जेको सॉन्ग आहे त उहो आयो आहे मुमताज़ मोलाई साहिब जो नओं एल्बम आयो आहे, जेको आहे त छो जो मुमताज़ मोलाई जो हम सिंध में रहने वाले सिंधी हिकु दफ़ो वायरल थी वियो त वरी हाणे उहो कोशिशि थो करे त मतिलबु ॿिया बि उर्दू वायरल थियनि, पर ईअं न थींदो आहे। बसि हिकु ॿ दफ़ो को सॉन्ग वायरल थी वेंदो आहे। ऐं मुमताज़ मोलाई खे मुंहिंजी इहा ई सलाह त पंहिंजे जेको आहे त सिंधी कल्चर खे घणो प्रमोट कर। ऐं हे जेको गानो सिंध में रहने वाले सिंधी, इन सां असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं ॿुधी करे असां कराचीअ में रहंदा आहियूं घणो करे, त असां कराचीअ में ॿुधासीं त ॾाढी दिलि ख़ुशि थींदी। ऐं हिते घर घर में हलंदो हुयो ऐं माण्हू पसंदि पिया करनि हिन शइ खे ॾाढो, ऐं असांखे भलो पियो लॻे। त मुमताज़ मोलाई साहिबु चवंदा त अहिड़ा गाना प्रमोट करे, अहिड़ा गाना खणी आ जेके मतिलबु असांजे सिंध जो कल्चर जेको आहे, असां सिंधियुनि माण्हुनि जी जेका कल्चर आहे उहो प्रमोट थिए ऐं असां सिंधी अमन जो पैगाम ॾियूं। त दोस्तो, हे टई गाना ॿुधो। पहिरियों गानो, ॿियो नंबर गानो ऐं टियों नंबर गानो। त तव्हां नंबर कंहिंखे ॾींदव? मुमताज़ मोलाई खे ॾींदव, जेको आहे त उमराणी साहिब खे ॾींदव, या असगर खोसो साहिब खे ॾींदव? त हे गाना ॿुधो ऐं उनखां पोइ जेको आहे त तव्हां हिननि जो जेको आहे त रिएक्शन ॾियो त हे पहिरियों नंबर गानो, ॿियो नंबर गानो ऐं टियों नंबर गानो, इन्हनि मां तव्हांखे कहिड़ो पसंदि थो अचे? ज़बरदस्त, बेहतरीन सॉन्ग। jamana तो दोस्तों, उम्मीद क्या तो अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं शेयर कजो, ऐं ईअं ई पंहिंजे सिंधियुनि भाइरनि जो साथ ॾींदा रहो ऐं सपोर्ट कंदा रहो पंहिंजे सिंधियुनि भाइरनि खे। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं, नए व्लॉग सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।